मां मोहम्मद सुलेमान आरी जो अॼु असांजो महिमान आहे मोहतरम जनाब अली रज़ा आरिजो साहब जन। हस्बे मामूल पंहिंजे प्रोग्राम बैन अल-अक़वामी अमूर विच ओभर ऐं चंद मक़ामी ॻाल्हियुनि में मौजूदु आहिनि। अॼु जो उनवान आहे सिंध जा दर्द। 28वीं तरमीम जे ज़रिए सिंध जे वजूद मथां कारी वार थी रहिया आहिनि। 28वीं आईनी तरमीम में जेके नुक़्ता आहिनि उहा आहे त नीम सदारती निज़ाम जो नाफ़िज़, सिहत, तालीम, आबादी, वफ़ाक़ जे इख़्तियार हेठि क़ौमी मालियाती कमीशन NFC एवार्ड जी नए सिर जोड़जक, मक़ामी हुकूमत जो निज़ाम वफ़ाक़ जे हवाले, कराची, ग्वादर ऐं वफ़ाक़ी अलाइक़नि उन जे अंडर में ॾियणु ऐं 9 सूबनि जो क़याम, वफ़ाक़ी आईनी अदालत खे गवर्नर राज लागू करण जो इख़्तियारात ॾियणु, सभिनी सूबाई ऐं सिविल सर्विस खे ज़िम करे गॾियल पाकिस्तान सिविल सर्विस जो क़याम, आम इंतज़ामी ब्यूरोक्रेसी बदिरां आम ब्यूरोक्रेसी यकीन बणाइण लाइ FPSC ज़रिए टेक्नोक्रेट जे चूंड ऐं वोट ॾियण जी घटि में घटि उमिरि 25 साल मुक़ररु कई वई आहे। हाणे इहे 10 नुक़्ता 28वीं आईनी तरमीम ऐं हुनजो सिंध जे मुस्तक़बिल जो सुवाल। कराचीअ जी बिजली, गैस, पेट्रोल, हवाई, सामूंडी बंदरगाह, मोटरवे ऐं 70% ज़मीन ऐं टैकर वसीले फ़राहम थींदड़ पाणी वफ़ाक़ जे कब्ज़े में आहे। 28वीं तरमीम हुकूमतूं कंप्रोमाइज़ त करे सघे थी, पर अवाम सिंध जे उन मामले ते कॾहिं बि कंप्रोमाइज़ न कंदो। ही दुनिया सुतल माण्हू जो हुजूम आहे। सुतल माण्हू सुजाॻ ऐं जाॻींदड़ खे नाहिन सम्झंदा। मार्क्स जी धीउ बाबा तो उन तबाहीअ खे छा थो चवे? मार्क्स चयो त धीउ उहो अवाम, उहो फ़र्द जेको कंध झुकाए। सिंध धरतीअ जा कुझु मक़ामी दर्द उहे कहिड़ा आहिनि? 21वीं सदी सिंध में क़बाइली झेड़ा, सिंध क़बीलाई दहशतगर्दी ऐं सिंध जा दर्द। लाड़काने शहर में 48 कलाक में हफ़्ते में घटि 9 माण्हू क़त्ल, हर तरफ़ खां ख़ौफ़ ऐं हिरास। डॉक्टर फ़हमीदा 7 छोकिरनि जा नाला वई आहे ऐं हुनजो जेको वाल साहब आहे उहो हिकु केस जा जेके शिकायतड़ इंकशाफ कया आहिनि ऐं हो जेको आहे रिपोर्ट खां मुतमिन न आहे। 8 साल अॻु शादीअ वारे कारो करे हाणे थो मारे ऐं इंसानियत उस्ताद पढ़ियल उनर पंहिंजी सॻी धीउ ऐं उनजे मुड़ुस खे क़त्ल करे छॾे थो। असांजे मुल्क में 9 करोड़ माण्हू ज़हनी मरीज़ थी चुका आहिनि। माण्हुनि मां माण्हू मोकिलायो वियो आहे। सॼो समाज नफ़्सियाती बीमारी में आहे, समाज खां शिकार आहे। असांजी तबाह ऐं बर्बाद थींदा था वञूं। हिनाल फेनिन मशहूरु दानश्वर आहे त जॾहिं के मुल्क कानूनी ऐं ग़ुलाम हूंदा आहिनि, उहो गज़ा हुजे, कांगो हुजे, सोमालिया हुजे, सूडान हुजे या ही असांजो जेको आहे खिता हुजनि, उन में जेको लीड क्लास आहे उहो कोशिशि करे हुन खां तालीम ऐं हुन खां शऊर ऐं हुन खां तारीख़ ऐं कल्चर खसे वठंदो आहे ऐं उन साॻे समाज जे माण्हुनि खे ज़नावर करे छॾींदो आहे। हू अहिड़े क़िस्म जूं पॉलिसियूं समाज में हेठि लाहींदो आहे। जॾहिं ज़नावर वारे इंसान रूप में अचे त पोइ उहो ज़ाहिर आहे समाज जो नुक़सानु कंदो। पोइ इहे असांजे ॻोठनि ऐं ॿाराड़नि में क़बीलाई झेड़ा थींदा
मज़हबी फ़िरक़नि जा फ़साद थींदा। व्हाइट हाउस जे बीबीसीअ जे नुमाइंदे बॉन्ड जूनियर इहो ॿुधायो आहे त ट्रंप ऐं याहू जा पाण में इख़्तिलाफ़ात थी पिया आहिनि। ऐं उन ताज़ी रिपोर्ट कई आहे त ट्रंप जंहिं बज़ाहिर इसराइल जे वज़ीर आज़म सां इख़्तिलाफ़ पैदा थिया आहिनि, उन जी वजह लिबनान ऐं इसराइली अक्सरी कार्रवाईअ जो सबबु आहे। ईरान सां सफ़ारती हल मुश्किल में थी वियो आहे। तेहरान ऐं लिबनान पर इसराइली हमले जे करे अमेरिका सां ॻाल्हियूं करण में मुअतल ऐं सस्पेंड थी वियूं आहिनि। ट्रंप जे कोशिश खे धचको लॻो आहे। न्यूयॉर्क पोस्ट में इंटरव्यू जे दौरान अमेरिकन सदर ट्रंप ऐं इसराइली वज़ीर आज़म फ़ोन ते गुफ़्तगू ऐं तस्दीक़ कई आहे त इसराइल जे वज़ीर आज़म नामुनासिब लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि। याहू गुस्से में चयो त ट्रंप तूं पागल आहीं, तूं छा करे रहियो आहीं, मां तोखे जेल मां ॿाहिरि कढण जी मदद कई। ऐं ट्रंप चयसि अहिड़ा जुमिला तूं इस्तेमालु न कर। अमेरिकन कांग्रेस 215 ईरानी जंग खे ख़तमु करण जे लाइ उते अक्सरियत सां बिल पास करे छॾियो। सईद जाफ़री बीबीसीअ जो फ़ारिस नामानिगार आहे। उन बि रिपोर्ट कई आहे त वाशिंगटन ऐं तेहरान जो इहो ज़ाहिर आहे त इसराइल मीडिया ऐं रिसर्च में बहस में मुआहिदे रोकण जे लाइ कोशिश करण ते इसराइल जो बयानु आहे। इसराइल जी कोशिश आहे त फ़ौजी कार्रवाई मिडल ईस्ट में मुतासिर थींदी ऐं असां कमज़ोर थींदासीं। ऐं हीअ वाशिंगटन ईरान जो मुआहिदो आहे उहो फ़िलहालु तकिड़ो जेको आहे सो न थिए। उन में एटमी रिएक्टर बि आहे ऐं असां जूं लिबनान ते कार्रवायूं आहिनि ऐं उन में हो रुकावट आहे। इसराइल अमेरिका जे सियासत मथां असरु आहे। इसराइल लाबीअ जो अमेरिका जो वॾो असरु आहे। अल जज़ीरा जे तजुर्बनि मां उहा ॻाल्हि वाज़िह थी आहे त वाशिंगटन ऐं तेहरान विच में सफ़ारती कोशिशुनि नाकाम पोयां इसराइल जो सियासी ऐं दिफ़ाई मुफ़ाद आहिनि। प्रोफेसर पैट्रिक अमेरिका टीवी चैनल खे इंटरव्यू कयो त इसराइल असांजो व्हाइट हाउस कांग्रेस सेनेट ते क़ाबिज़ आहे ऐं उन जो हुकुम हलंदो आहे। कांग्रेस जे मेंबर अमेरिका कांग्रेस जे फ्लोर ते बीही चयो त ॼणु असीं इसराइल जी डीप स्टेट आहियूं। इंतहाई ताक़तवर यहूदी लॉबी हर चूंड में लॻभॻि $2 बिलियन पंहिंजे मंज़ूर थियल उम्मीदवार ऐं कांग्रेस जे ऐं पार्टीअ खे फंड में मदद कंदो आहे। ऐं हू केॾो ताक़तवर आहे ऐं हुननि जी जेका लॉबी आहे ऐं उन जो जेको टाइटल आहे तत्व इहो आहे त ही फ़िलहालु इन में अमन वारे जेको घणे पासे कामयाबु थी वियो ऐं उन ते रुॻो सही थियणु हुयूं। उन ते उहो इसराइल जो वज़ीर आज़म नेतन्याहू नाराज़ आहे ऐं उहे वरी कुझु वक़्त जे लाइ वरी सस्पेंड थी वियूं ऐं ईंदड़ वक़्त जे लाइ थी सघे वरी जेको आहे सो वरी हुननि जो को मुआहिदो जो आहे उहो हल निकिरी अचे। थैंक यू। महिरबानी।